अमा ये जेके तव्हां ॾे हाजी साहब मोकिलिया ने कपिड़ा ऐं कुझु रोक रक़म तव्हां हुन लाइ छा चवंदव? कोई भी अब्बा बस गरीब हूँ मिस्किन न उन जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? बस अल्लाह खुश रखंदड़ अब्बा सदा ई आबाद हूंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पिरालो खान जी। नाज़रीन, पिरालो पीरसन बेवा औरत जो मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ हाजी नवाब खान वसाण जे हिदायतुनि ते आरिफ खान महर ख़ासि अली मोहल्ला में पहुची मुस्तहक़ ख़ानदान में कपिड़ा ऐं रोक रक़म तक़सीम कई। यादि रहे त पीरसन औरत साफ़ी मुश्ताक में सोलंगी वटि पहुची मुख़ैर हज़रात खां मदद जी अपील कई हुई, जंहिं बैदि पीपल्स पार्टी अॻुवान आरिफ खान महर पहुची बेवा औरत खे कपिड़ा ऐं रोक रक़म ॾिना, जॾहिं त बेवा औरत पारां हाजी नवाब खान वसाण ऐं आरिफ खान महर खे खोड़ सारियूं दुआऊं ॾिनियूं। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरालो। को रहमान जे पासे को भगवान जे पासे, को रहमान